नाज़िर सेवन में बड़ी बिरादरी जे माण्हुनि पुलिस जे इजरातनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस बासनि जे चुर्च ते संदन 2 माण्हू खंबे गुम करे छॾिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर रियाज़ जमाली। जी नाज़रीन, बुर्दी बिरादरीन जो सेवन पुलिस खिलाफ जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो उन्होंने इल्ज़ाम लगाया तो सेवन पुलिस असां नौजवान शमीर जो बुर्दी है उनके खंबे गुम किया है। वो सरापा एहतजाज बणिजी प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो खेनि ॻाल्हि ॿोल कयूं त कहिड़ा मुतालबा आहिनि। सर 5 ॾींहं आहे हिकु असां शमीर बुर्दी आहे उनखे अगवा करे हिकिड़े खे एफ आर कयूं। हिकिड़ो 5 ॾींहं वठी गुम थियल आहे ऐं किथे बि को असांखे ॾस पंध न आहे। उन महिल तमामु पीरस ऐं सीरियस हालत आहे। चोथों 5 ॾींहं वठी असां थाणनि जा चकर पिया कटूं। थाणे ते को बि माना असांखे दां थो ॿुधे न कहिड़ी ॿुधाए पियो। एसीएच जो मज़र लालची जेको आहे उहो सियासी वंगार ते पियो हले। पंहिंजी ज़मीनदारी आहे, पंहिंजो ज़मीन में खेती बाड़ी कंदा आहियूं, ज़राअत जो कमु कंदा आहियूं, ॿियो त असांखे ॿियो कारोबार ई कोन्हे। हिते हीअ असांखे 5 ॾींहं मुज़ाहिरा बि कयूं पिया था। एसएच साहिब खे कंहिं माण्हूअ जो वंगार वांदे त न सरज़मीन ॾिठाई, पर मूं एसएच साहिब खे इहो ज़रूरु चयो। मां एसपी खां मुतालबो थो कयां आईजी सिंध खां त अचनि सरज़मीन ॾिसनि। अगरि जे किथे बाह लॻो आहे, झेड़ो थियो आहे, झटो थियो आहे, छपरीअ खे बि बाह लॻो आहे, असां बुर्दी 10 एफ आर जा हक़दार आहियूं। असां हिकिड़ी एफ आर छो 10 कयो, पर हाणे हुते का वारदासी कोन्हे, का बाह ई कोन्हे। पोइ उन जे कूड़नि केसनि से ॿियनि वॾेरनि सां वंगार वांदे 5 मिंटनि में असांजे उन ग़रीब ते एफ आर करे छॾियईं। का बि माना असां ताउन करण लाइ पुलिस तयारु न आहे, उन्हनि जे मथां एफ आई आर करण लाइ तयारु कान्हे। वञूं था थाणे ते, असांखे धड़का ॾियो, तव्हांखे बि चालान कंदासीं, तव्हांजे मथां एफ आई आरियूं कंदासीं। असांखे धमकायो थो वञे थाणे तां। का बि पुलिस असां सां ताउन करण लाइ तयारु न आहे। चलो इहो आहे त असांजो माना 2 हमरा जेके आहिनि पुलिस खंबे गुम करे छॾिया आहिनि। जिते 10 खून थी था वञनि त उहो माना हिकिड़े ॾींहं में बि एफ आई आर कोन थो थिए। असांजे बुर्दी बिरादर खे नाहक माना खून में छा बाह जे एफ आई आर में फासायो वियो आहे। असां साईं मुरादरी शाह खां अपील था कयूं त फौरी तौर असांजे हमरा खे आज़ादु कयो वञे, न त असां धरणो वञी रोड ब्लॉक कंदासीं। जी नाज़रीन, बुर्दी बिरादरी जेको मुज़ाहिरीन आहिनि उन्हनि जो ॻाल्हि ॿुधो। उन्हनि जो इहो चवणु आहे त एसएचओ सेवण सियासी वंगार वांदे असांजा 2 हमरा जेके कूड़नि केसनि में खंबे गुम कया आहिनि, जंहिं ते हिकु ते एफ आई आर कई पर हिकु हमरा जेको आहे शमीर बुर्दी उहो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी गुम आहे। कैमरामैन सिराज जमाली सां गॾु रियाज़ जमाली, धरती टीवी 7। नाज़िर ख़बरनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, असां सां गॾु रहिजो।